अॼु पाण मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं असांजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। अॼु पहिरीं मई आहे, उनजी अज़मत इहा ई आहे जो ही ॾींहुं कंहिं हिकु क़ौम, हिकु मुल्क, हिकु मज़हब, हिकु गुरूह या तबिके जे बदिरां आलमी हैसियत रखंदड़ आहे ऐं हीउ वाहिद ॾिहाड़ो आहे जेको सॼी दुनिया में रंग, नस्ल या कंहिं ॿिए मतभेद खां सवाइ सभई कारा तोड़े गोरा माण्हू इन करे मल्हाइनि था। यानी दुनिया में को बि अहिड़ो यादगार ॾींहुं न आहे जो सॼी दुनिया में उनखे हिक ई वक़्त ते मल्हायो वञे। इहा ई हिन ॾींहुं, हिन तारीख़ ऐं हिन घड़ीअ जी सुञाणप आहे। असां हिन धरती जा वारस हिन ॾींहं जी यादि ताज़ी करण वारे मौक़े ते अहद कयूं ऐं पुख़्तो अज़म करियूं त जंहिं हक़ लाइ शिकागो जा पोरियत विढ़िया हुआ ऐं जंहिं आज़ादीअ जा हू तमन्नाई हुआ, असां बि उन ई आज़ादी ऐं ख़ुशहाली जा चाहींदड़ आहियूं। असां बि उन्हनि जी हिकु कड़ी आहियूं ऐं असांजे निरड़ ते बि हिननि जे रत सां फ़तेह जा निशान चिटियल आहिनि। असांजे हथनि में साॻिया झंडा आहिनि ऐं असांजे चपनि मां साॻिया नारा निकिरी रहिया आहिनि, पोरियत अवाम ज़िंदाबाद, सरमाएदारी मुर्दाबाद। असांखे पुख़्तो यकीन आहे त जेसिताईं दुनिया जे तख़्ते ते ॾाढ ऐं ॾहका, ज़ुल्म ऐं जबर मौजूदु रहंदो, तेसिताईं शिकागो जा शहीद वर ॾेई वापसि ईंदा। पोइ हू कॾहिं रूस जे सरज़मीन ते जनम वठंदा त कॾहिं चीन ऐं वियतनाम जे खेतनि मां सोन वरना संग बणिजी उभरंदा, त कॾहिं सिंध जे सरज़मीन ते हैदर बख़्त जतोई जो रूप वठी सरमाएदारनि सां मुहाड़ वटकाईंदा। अॼु खां 135 साल अॻु 1886 ईस्वीअ में अमेरिका जे मज़दूरनि पंहिंजे हक़नि वठण लाइ सरमाएदारनि सां जेका फ़ैसिले कुन लड़ाई लड़ी हुई, सा अॼु बि मुसलसिल जारी आहे ऐं उन लड़ाई, मज़दूरनि जे उन जदोजहद अॼु केतिरियूं ई फ़तेहूं हासिल कयूं आहिनि। अॼु दुनिया जे वॾे हिसे जा मालिक पोरियत आहिनि, अॼु बि ॻाढ़ा झंडा फड़की रहिया आहिनि ऐं मज़दूरनि जे हथनि में मशालूं रोशन थियल आहिनि। हू पंहिंजे मंज़िल ॾांहुं तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। अॼु हर पोरियत जे ज़बान मां ही लफ़्ज़ निकिरी रहिया आहिनि, कीअं तोखे कारी बाट मञा, कीअं तोखे कारी बाट मञा, थी चिणग करे चिमकाट अञा, आ टिम 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 लाट अञा, जा जोगी काल जलाए विया। अॼु बि केतिरनि ई मुल्कनि जा मज़दूर ऐं पोरियत अवाम जे अवाम हिन दुनिया जे तख़्ते ते इज़त ऐं आज़ादी सां रहण लाइ कठिन जदोजहद में मसरूफ़ आहे। अॼु बि 135 साल अॻु वारो वक़्तु पुकारे रहियो आहे त दुनिया जा मज़दूरो बहादुरी सां अॻिते वधो, लड़ाई शुरू थी चुकी आहे। पोरियतो हिकु थी वञो, ज़ालिम ऐं मज़लूम जी जंग शुरू थी चुकी आहे। इहो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं पेट बुखायल, कपड़नि फाटल मज़दूरनि फोरू सरमाएदारनि जे मुंहं ते भरपूर चॿाट हणंदे, संदनि मिड़नी कानूननि ऐं ज़ाब्तनि खे थुॾींदे, कारखाननि मां ॿाहिरि निकिरी रस्तनि ते अची हथनि में पाना ऐं हथोड़ा खणी ऐलान कयो हो त हाणे मज़दूर सरमाएदार जो वधीक ज़ुल्म ऐं सितम न सहंदा। हाणे हिननि खे घणो वक़्तु ॾाढ जे ज़ंजीरनि में क़ैद करे नथो सघिजे। हाणे हू कारखाननि में 16 कलाक बदिरां 8 कलाक कमु कंदा। मज़दूर अॼु पंहिंजे हक़नि लाइ हर ॻरे खां ॻरो क़दम खणण लाइ तयारु हुया। शिकागो अमेरिका जो हिकु सनअती शहर जंहिंमें लाताइदाद कारखाना आहिनि
जिते जे रेलवे स्टेशननि ते केतिरनि ई हंधनि जूं गाॾियूं अची बीहंदियूं आहिनि ऐं माल सां लॾियल जहाज़ लंगर हणंदा आहिनि। उते जे फलक बोस इमारतुनि में कई अंग उघाड़ा ऐं पेट बुखिया मज़दूर कमु कंदा हुआ, जेकी तारनि में घरां निकिरंदा हुआ त तारनि में 16 कलाकनि जे हणहणा बाद वापसि घर ईंदा हुआ। खेनि ज़िंदगी जी का बि बुनियादी सहूलियत या हक़ मुयसरु न हुई। ॿियो त छॾियो, पर सॼे ॾींहं जे ॻहण भर जानवरनि वांगुरु 2 वेला सुख जी मानी बि खाई न सघंदा हुआ। इहे ई हालतूं हुयूं जो पहिरीं मई 1886 ते शिकागो जा मज़दूर कारखाननि में वञण बजाए रस्तनि ऐं रोड ते निकिरी आया। हिननि जो वॾो जुलूस जहाज़ जा लंगर खाइण बदिरां, माल गाॾियुनि मां माल लाहिण ऐं चाढ़ियुनि बदिरां हथनि में अमुन जा अछा झंडा खणी शहर जे शाही रस्तनि जा एहतिजाजी गश्त करणु लॻो। पंहिंजे मुतालबनि मञण लाइ पुरअमन नमूने आवाज़ बुलंद करणु लॻो। पूरी शिकागो जा रस्ता कारनि, कोझनि पर मज़बूत जिस्म वारनि मज़दूरनि सां भरियल नज़र अची रहिया हुआ। ही इंसानी सैलाब ऐं पोरियतनि जो तूफ़ान 8 कलाक कमु कनि वारे मुतालबे मंझराइण ऐं पंहिंजनि ॿियनि बुनियादी हक़नि वठण लाइ अॻिते वधी रहियो हो। उनजो अॻिते वधणु, उनजो कामयाबु वञणु हाकुम क़ुवतुनि ऐं उन्हनि सरमाएदारनि लाइ मौत जो सिग्नल हुयो। जाबिर क़ुवतुनि हिन इंसानी सैलाब खे रोकणु, हिन आवाज़ खे बेदर्दी सां कुचलण लाइ फेडरल हुकूमत जी फ़ौज ऐं पुलिस घुराए ऐं हिननि हथें ख़ाली पोरियतनि जे मथां वहशी फ़ौज ऐं पुलिस वारा बगड़नि जा कड़की विया। पोरियतनि जे उघाड़नि पुठनि ते गोलियुनि ऐं लठियुनि जी बरसाति वसणु शुरू थी। हिननि बेसम्झ क़ुवतुनि हिन इंसानी सैलाब खे रोकण लाइ बसि इहो ई काफ़ी सम्झो ऐं हू ईअं सम्झी रहिया हुआ त असां हाणे हिकु हिकाणी करे रहिया आहियूं। पर छा राइफल जी गोली सभु कुझु हूंदी आहे? छा पुलिस ऐं फ़ौज हिन तहरीक जो ख़ात्मो आणे पई सघे? बिल्कुलु न। इहो त हाकिम क़ुवतुनि पंहिंजे बुज़दिलीअ जो मुज़ाहिरो कयो। हू शिकागो जे रस्तनि खे पोरियतनि जे रेटे रत सां सुर्ख़ त बनाए सघिया, हू नालियुनि में पाणी बदिरां रेटो रत त वहाए सघिया, पर हू हमेशह लाइ पोरियतनि ऐं संदनि आलमी आवाज़ खे ख़तमु न करे सघिया। वरंदो संदनि ज़वाल जो वक़्तु वेझो आहे। 1 मई ते इंसानी खून, इहो खून जेको पूरी दुनिया जी तश्कील कंदड़ आहे, इहो खून जंहिं ते असांजे वजूद जो बुनियादु आहे, इहो खून जंहिं ते सुकल सला सावा थींदा आहिनि, दरियाह जी सूरत में वहण, जंहिंमें पोरियतनि जा सफ़ेद झंडा रंग जी ॻाढ़िया थी वई। पोरियतनि जो हौसलो वधंदो रहियो। हिननि शिकस्त त कान खाधी, वरंदो सेठियुनि जा हौसला पुस्त करे छॾिया। सरमाएदारनि जा हवास उॾी विया। हू चरनि वांगुरु विफड़ण लॻा। संदनि जिस्मनि में कंबणी पैदा थी वई, छो जो हिननि जे गोलियुनि त को फ़ैसिलो कोन कयो। उटलो कारखाननि जे बुलंद तरीन इमारतुनि जे चोटियुनि ते ॻाढ़ा झंडा फड़कनि। 2 मई ते वरी बि मज़दूर एहतिजाजी जुलूस जे शिकिल में रस्तनि ते निकिरी आया। हिननि जे हथनि में पंहिंजे ई रत में रंगियल ॻाढ़ा झंडा हुया। हू अॻिते वधी रहिया हुआ। हिननि जो हिकु हिकु क़दम सरमाएदारनि जे सीने ते मुंग ॾरण बराबरि हुयो। फ़ौजूं वरी बि आयूं, लठियूं ऐं राइफलूं हवा में उभो थियूं। खून वहियो, मातम थियो, हर अख मां ॻोढ़ो टपकियो। ज़ालिम ऐं जाबिर पंहिंजे ज़ाहिरी ऐं वक़्ती सोभ ते मुश्किया। पोरियतनि जे वहियल रत खे लांग बूटनि लताड़ियो। मिलिट्री जे गाॾियुनि जा फीथा रेटा थिया। पोइ त रत जे फुणगियुनि कारखाननि जे सफ़ेद भितियुनि खे लाल बणाए छॾियो। कई मज़दूर लीडर जेलनि जे जाॾियुनि भितियुनि पोयां क़ैद थी विया। केतिरनि खे फाहिनि ते लटकायो वियो। फांसीअ ते लटकंदड़ हिकु मज़दूर एंजल वॾे वाके चयो
तव्हां असांखे मारे त सघो था पर असांजी तहरीक खे मारे नथा सघो। हा, वाक़ई सच चयो हुआईं। अॼु बि इहा तहरीक ज़िंदा आहे ऐं फांसी घाटनि ते फतकंदड़ मज़दूर अॼु बि इंसानी दिलनि ते हुक्मरानी करे रहिया आहिनि। अॼु बि हिननि जो आवाज़ कारखाननि जे मशीनुनि जे आवाज़ में ॿुधण में अचे थो। जिते जिते मज़दूर तहरीक हलाइनि था या पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ जिदोजहद कनि था त अॼु हू 135 साल अॻु वारो इहो कौल दोहिराइनि था त हाकिमो ग़रीब इंसाननि जो आवाज़ बुलंद थियणु ॾियो, न त उन्हनि जूं तलवारूं बुलंद थींदियूं। पहिरीं मई खां जंहिं जिदोजहद जो आगाज़ थियो या पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जेका जंग शुरू थी, तंहिं तक़रीबन 1.5 सदी अंदरि वॾियूं फतेहूं हासिल कयूं आहिनि। अॼु दुनिया जी वॾी आबादी अमन सुकून सां ज़िंदगी गुज़ारे रही आहे। अॼु जेकी बि क़ौमूं पुठिते पियल आहिनि ऐं जिते बि ॾाढ ऐं ॾका जो वजूदु आहे उते ॾाढे ऐं हीड़े जी जंग शुरू आहे। हाणे उन जंग में जेकी माण्हू पोरियतनि जे पासे थींदा से आवाम दोस्तनि जी सिफ़ में शुमार थींदा। असांखे अॼोके ॾींहं ते अहद करणु घुरिजे त जेका बि ॻाल्हि अवाम जे मुफ़ादनि खे नुक़सानु रसाईंदी असां उन जा दुश्मन हूंदासीं। जेको क़दम पोरियतनि जे ख़ुशहाली ऐं भलाई लाइ खजंदो असां उन जी भरपूर मदद ऐं हिमायत कंदासीं। अॼु असांजो वतन चौधारी ख़तरनि में वकोड़ियल आहे। अंदरि ऐं ॿाहिरि कई दुश्मन आहिनि। असांखे ख़बरदारी सां हर क़दम खणणु घुरिजे ऐं असां लाइ भलो इन में थींदो त असां वतन जे पोरियतनि सां गॾु हलूं, संदन क़यादत क़बूल कयूं, पंहिंजे सिफ़ुनि मां पोरियत दुश्मन क़ुवतुनि खे निकाली ॾियूं। असांजे तहरीक जो हर अवल दस्तो मज़दूर ऐं हारी हुजणु घुरिजनि। जे असां ईअं कयोसीं त का बि जाबिर क़ुवत असांजे मक़सदनि खे शीओ रसाए नथी सघे ऐं असां जल्द फतेही माणींदासीं। पर जे असांजा क़दम पोरियतनि खां पासीरा हूंदा त इहो असांजी क़ौम लाइ नुक़सानकार साबित थींदो। छल असांजो हर क़दम मादरे वतन जे निजात हितां जे अवाम जे ख़ुशहालीअ लाइ खजे। महिरबानी।